पंगरियो गर्ल्स हाई स्कूल पंगरियो जी मेन दीवार काफ़ी अरसे का मुकम्मल टुटी चुकी है, जैसे अज ताईं कंहिं बि एक्शन वठण जी तकलीफ़ न कई। सियासी समाजी सिविल सोसाइटी जे अॻवाननि सिंध हुकूमत खां घुर कई जल्द खां जल्द दीवार जो कमु मुकम्मल कराए ॾिनो वञे। तव्हां ही ॾिसी सघो था, मां पंगरियो गर्ल्स स्कूल ते बीठो आहियां। हीअ त जॾहिं त काफ़ी अरसे खां ही दीवार जेकी आहे हिते किरी पई आहे। हीअ ॾिसी सघो था, हिते ही रुॻो टिंगर वग़ैरह ॾिना पिया आहिनि, हिते को बि एक्शन वग़ैरह अञा को बि कोन्हे खॼो। छो भला हिते ई वेचारियूं नियाणियूं वेचारियूं पढ़ंदियूं किथां वञनि, आख़िर कीअं वञनि, हितां मटनि कीअं वञनि। हीअ रोड सॼो ॾिसण में अचे थो, हितां कई छोकिरा भाई मटनि था, वेचारियूं नियाणियूं वेचारियूं आहिनि, अॻियां वञी कंदियूं सघनि। मुंहिंजो रिक्वेस्ट आहे एजुकेशन जे खाते तां दीवार असांखे ॾेई वञे असांखे इहा दीवार। HRJDA न्यूज़ 3 वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA।